सिंधी ऑफिशियल टीवी में भली कार। बॉलीवुड जे मशहूर अदाकार, फिल्म डायरेक्टर, प्रोड्यूसर, सियासतदान, मौजूदा मेंबर लोकसभा गुरदासपुर पंजाब सनी देओल 19 अक्टूबर 1956 ईस्वीअ ते जनम वरितो। हिन जो असुल नालो अजय सिंह देओल आहे। हिन जो शुमार बॉलीवुड जे रैपदार ऐं एक्शन हीरोज़ में थिए थो। संदसि सभिनी खां वधीक मशहूर फिल्मूं घायल, जीत, दामिनी, घातक, बॉर्डर, गदर वग़ैरह आहिनि। जाट पंजाबी ख़ानदान में सनीवाल भारतीय पंजाब में बॉलीवुड जे मशहूर अदाकार धर्मेंद्र ऐं प्रकाश कंवर जे घर में जनम वरितो। खेसि हिकु सॻो भाउ बॉबी देओल ऐं 2 सॻियूं भेनरूं वजीता ऐं अजीता आहिनि। बॉबी देओल बॉलीवुड अदाकार आहे। 2 भेनरूं कैलिफोर्निया में रहाइश पज़ीर आहिनि, जॾहिं त खेसि वेगी माउ हीमा मालिनी मां बि 2 भेनरूं ईशा देओल ऐं आहना देओल आहिनि। अदाकार अभय देओल संदसि सौटु आहे। सनी देओल पूजा सां शादी कई आहे। खेसि 2 पुट। सनी देओल पंहिंजी फिल्मी कैरियर जी शुरूआति 1982 ईस्वीअ धारे अदाकारा अमृता सिंह सां गॾु फिल्म बेताब सां कई, जॾहिं त प्रोड्यूसर ऐं डायरेक्टर तौरु संदसि पहिरीं फिल्म दिलि लगी आहे, जंहिंमें हिन सां गॾु हिन जे भाउ बॉबी देओल बि कमु कयो आहे। सनी देओल सियासतदान बि आहे। हिन जो तालुक़ु भारतीय जनता पार्टी सां आहे। हिन वक़्तु लोकसभा जो मेंबर आहे। हिन जे मशहूर फिल्मनि में बेताब, मंजिल, ज़बरदस्त, अर्जुन, सवेरे वाली गाड़ी, सल्तनत, समंदर, दुनिया, यतीम, इंतकाम, निगाहें, आग का गोला, मजबूर, मैं तेरा दुश्मन, चालबाज, जोशीले, वर्दी, घायल, क्रोध, युद्ध, इज़्ज़त की रोटी, गुनाह, लुटेरे, इम्तिहान, इंसानियत, कहर, ज़िद्दी वग़ैरह शामिल आहिनि।